हेॾे एॾा शाहपुर रखिया जी वॾे भाई गुई ते कित करू कटनो हाणे त असांजे मायुनि खे अलाव हयाती ॾे ॿार जूं ॼणनि थञ बि नचियूं प्यारनि नवाब छा वञे थो हा निपुल त वठो अची आहे पाण ड्रामे ते वेठी आहे छोरे खे निपुल वात में पई आहे छा तारीफ़ कयां तुझे नेड़न जी तो मां धप चरी छे ही बेवफा थी बुनियादी बेवफा इन्हनि खे दिल न ॾिजे पर मूंखे पोइ ख़बर पई ॾिसी छा पियो थिएसि ओ जहिड़ा कागज़ तेरा बचाऊं सां वादा कई कचा साल थिया पुरानो घर पियो आहे कॾहिं खोले ॾिठो अथव 30 रुपए जा कोप असांजे घर पिया आहिनि रोज़ थियूं मायूं छंड 30 रुपए जा कोप हमरा बेमानी कई कुतो सट ते डगड़ी खणी घणेई पोयां लॻो त कुते खे गिटे थो पुॼे पहुतोसि कोन पघर उगी चई वॾनि जी नियत थी पहिरां हाणे खयूं त हूअं ई पियो वञे त कुते वारो बिजली न बंद कयो मसे दिल परवा आयो एडो छो था सतायो वादा वार तुझे सिक में सुहणा अच्छा बार थी व्या मिले कोन मूसा बटे बार थी व्या मिले कोन मूसा बटे बार थी व्या मोबाइल पे चर्च भी तो पुलिस अची छापो हयो हिकड़ो हीअं भॻो हिकड़ो हीअं हिकड़ो वरी मुकाम में नंढड़े ॿार जे क़बर ते हथ खणी पुलिस चढ़े छा पियो करी चई बाबे ते कुल पियो पड़ा अड़े त नंढड़े ॿार जी क़बर आहे चई बाबो नंढे हूंदे मरी वियो नकी तुझे अचण जी खुशी नकी तुझे वञण जो आगम वो तो तेरा जमाना ही चला गया जब तेरे दीवाने 72 रुपया हफ्ते वारो अच्छा वो घणनि ॾींहंनि जो हूंदो आहे 7 ॾींहं 7 ॾींहं जी 7 ॾींहंनि में वरी पोइ ॿिया विझाइणा पवंदा जी जी बिल्कुल अच्छा नकी तुझे अचण जी खुशी नकी तुझे वञण जो आगम वो तो तेरा जमाना ही चला गया जब तेरे दीवाने सब पाण के बायूं ॾेई साड़ींदा तो साहब के छो बधो थव अब मां पाण के सारा तो छो साहब के बधो थव असांजे साहब के छो बधो थव मां पाण के सारा थो मां पाण के कतलाम कया थो यादी तुंहिंजी मां भेण के अलमारा ते असांजो मायूं नमाज़ पढ़नि थियूं सॼो ॾींहुं नास ॾियण में पियो अम्मा अतहियात अचे थो ओह रबी जल ओह इना ते न कुल होला मैं को औंदा ई कोन